टुकड़ो किथे आहिनि असल में लॻारे खे वीचारा 1981 शबीर साहब जे चवण मुताबिक़ मूंखे बि ॾिसे यादगिरी बि त इहो ई अॻु आहे त जेके अदबी कॉन्फ्रेंस साईं मक़सूद अली शाह कंदो ऐं साईं मक़सूद अली शाह दाइमी स्टेट सेक्रेटरी असल में लॻारे खे ख़िताब ॾे दाइमी असांजे हेॾे अदबी कॉन्फ्रेंस जो स्टेट सेक्रेटरी हुयो उनजो ओझो असल में लॻारे जो विच ते वक़फ़ो आहे तंहिंखां पोइ वरी अची वियो आहे खेसि मुबारकबाद ॾिजे अर्ज़ु कयोसि महिरबानी करे हीअ स्टेज न छॾी सचनि माण्हुनि जी ज़रूरत आहे साइंसी माण्हुनि जी ज़रूरत आहे तव्हां साइंसी बुनियादनि ते अदब जी ख़िदमत कयो था तव्हां पंहिंजो पाण न मचायो आहे तव्हां पंहिंजे पाण खे वॾो माण्हू न सॾायो आहे तव्हां किथे को सदारतूं न कयूं आहिनि पर अफ़सोस असां अॼु असांजो हशर छा थी रहियो आहे जेको सदारत थो करे उहो ॾचे बि आहे उनजी तक़रीर केरु ॿुधण जे लाइ तयारु न आहे ऐं मक़सद वारी ऐं तारीख़ी जेका तक़रीर हूंदी आहे असां सदारती तक़रीर हूंदी आहे छो जो सदारती साहिब इल्मु हूंदो आहे हर इल्मु हुन वटि हूंदो आहे ऐं उहो सरसरी तौरु सभिनी जे तक़रीरुनि ते नज़र रखंदो आहे ऐं सरसरी उहा पेश बि कंदो आहे ऐं पंहिंजी राय बि ॾींदो आहे पर असां जॾहिं थकिजी पवंदा आहियूं न मुक़रर घणा थी वेंदा आहिनि पोइ वठी तक़रीरूं तक़रीर हलंदे हलंदे माण्हू वीचारा थकिजी पवंदा हाणे चवंदा चांहि जो कोप मिले या को भत जी का कुंडड़ी मिले ऐं पोइ अहिड़े नमूने सां जेको आहे असां पंहिंजे सतर जी केरु ॿुधंदो ई त तव्हां जेकॾहिं ॿुधणु चाहियो था त सदारती तक़रीर ज़रूरु त अज़ीज़ो तारीख़ ते जेकॾहिं ॻाल्हाइबो त छा चऊं बहरहाल वरी बि आउं शुक्रियो अदा कयां थो साईं रज़ा लांघा जो हिकिड़ो किरदारु थी वई आहे उनखां पोइ सिंधी अदबी सागर शाह बरजाना जो उन्हनि जी नज़र साईं रज़ा ते पई ऐं जसु ॾिनुसि साईं मंज़ूर साहब खे जो असांखे अहिड़ो शाइर ॾिनई ऐं साईं मोहम्मद अली अख्तर मोराई खे जंहिं अहिड़ा शागिर्द पैदा कया त ख़ुदारा सियासत कयो त साइंस जी बुनियाद साइंस खां पोइ सियासत खां को बि माण्हू वांझो न रहे जो सियासत हिकिड़ो ख़ुदाई फ़र्ज़ु आहे शाइरी बि ख़ुदाई फ़र्ज़ु आहे क़ुरान शरीफ़ खोले ॾिसो मुलनि खे खणी बाहि जे तरे में उछलायो खॾ जे तरे में उछलायो मुलनि जेकॾहिं हुनखे रोज़गार जो ज़रियो बनायो तंहिंजी धूड़ पाए न पर तव्हां ॾिसो त इल्मु किताब सॼी हिकिड़ी बाक़ाइदे अलाह साईं कचहरी वेही कई आहे शाइरनि जी कई आहे क़ुरान शरीफ़ में सूरत शोरा नालो ई सूरत जो शोरा शाइर जमा शोरा थी वियो माना सभिनी शाइरनि जे लाइ कचहरी आहे सभिनी शाइरनि लाइ पोइ सही आहे या ग़लति आहे पर सभिनी शाइरनि ते अलाह साईं मदीने वारे घोट सां कचहरी कई आहे सूरत नालो रखी चई शोरा ईअं न त हिकिड़ो ख़ासि तबिके लाइ ॿिन्ही शाइरनि जो तहज़ीबी गैर तहज़ीबी ॿिन्ही ते कचहरी थी आहे पर साइंसी बुनियादनि ते ख़ुदा अॼु असांजे क़ौम सां छा ज़ुल्म थी रहियो आहे सियासी तौरु छा ज़ुल्म थी रहियो आहे पर जेकॾहिं साइंसी बुनियादनि ते तव्हां जेकॾहिं ॾिसणु चाहियो था साइंसी बुनियादनि ते माना पंहिंजो पूंजो विञाइणु पंहिंजे पाण खे ख़तमु करणु अॼु तव्हां ॾिसंदो कई ज़ुल्फ़कार भुट्टे जहिड़ा पैदा थिया वॾा फिलासफ़र वॾा सियासतदान पैदा थिया उन्हनि पंहिंजो नालो रोशन कयो पर जेको दिलनि में इज़त पाती सा जीअ में सद पाती इहो सदाई हाकुम ऐं हुकुमरान सियासत कयो त इहा सियासत कयो बाक़ी ॿी का असां सभु भुलियूं था वरी अचूं था पर बुनियाद वरी फिरी गिरी वरी बि इन जाइ ते पहुचाए इहा बिलारी तहरीक आहे असां बिलारी मुहबत रखो इन तहरीक सां मुहबत रखो साईं डॉक्टर ज़िया साहिबु आयो मूं वटि हिकिड़ो दफ़ो मौजूदु हुयो उन ते साईं राशिद 2 कलाक लेट थी साईं राशिद मोरे वेठल उहो हूंदो उसूल परसंद बाबा जल्दी कयो मुंहिंजो टाइम न विझायो मूं चयोमांसि साईं राशिद साहिब खे मूं चयो साईं तव्हां सां अॼु मां ज़ुल्म कयो आहे मां तव्हांखे 2 कलाक इंतज़ारु कयो मूंखे हक़ल करे चई सुबुह छह अखियूं खोल ऐं ॿुध मुंहिंजी ॻाल्हि ख़ानदान कहिड़े जो फ़र्क़ु थो अचे डॉक्टर रियाज़ शाह जीअं सॼो पोटो आहे मूंखे हिते सॼो ॾींहुं इंतज़ारु करिणो पवंदो त मां थकि पियो तूं ख़ानदान खे ॾिस मूंखे न ॾिस तूं ख़ानदान खे ॾिस त कहिड़े ख़ानदान मां ते शख़्सियत अचे डॉक्टर ज़िया साहब ॼाणो ख़ुदा वाहशाद आहे त 1.5 कलाक वेही मखदूम हिंगोर जे मक़बरे खे अंदरि ॿाहिरि चकर ॾे 1.5 कलाक बीठो रहियो मुख़्तलिफ़ मूंखां सुवाल कंदो रहियो मां जवाबु ॾींदो रहियुसि सुवाल कंदो रहियो पोइ जॾहिं हैदर शाह सनाई ते किताबु थिया अथई
त मूंखे 6 जेके वॾा ख़लीफ़ा हुआ उन्हनि मां 5 ते मूंखे चई त हिन ते लिखी सघंदो मूंखे मां लिखी सघां थो हिन ते लिखी सघंदो मां लिखी सघां पोइ मुख़्तलिफ़ टाइम ते मां लिखंदो मोकिलींदो 5 ख़लीफ़नि ते मूं चयो साईं 6 जो बि मूंखे चयो त मां लिखां थी न हैदर शाह सनाई ते मां लिखंदुसि असांजो ॾाढो आहे उन ते मां लिखंदुसि माण्हू खणंदा मूं चयो वक़्तु बिलाल जी कहिड़ी बि शइ तूं मूंखे रुॻो हुकुम कर त मां तोखे लिखी ॾेखारियां छो जो असीं बिलाली आहियूं असीं सभु सिंधी जेके असां बिलाली आहियूं त असांजो बुनियादु सियासत जो मौक़ो बिलाल खां शुरू थिए थो हैदर शाह सनाई खां शुरू थिए थो 15 पीढ़ी त जीअं सॼी तारीख़ आहे त इहे सिंध जे लाइ बनंदा जीअंदा इन करे ख़ुदारा चोकड़ परस्त न थियो हक़ परस्त थियो तारीख़ बि साइंसी बुनियादनि ते लिखो सच लिखो सच ई असांखे कमु ईंदो छा तारीख़ ते ॻाल्हाइजे वॾो वेठंदा वॾो ज़ुल्म आहे इन जे करे वरी मां पछाड़े वरी जेको सननि मां शुक्र अदा कयां साईं रज़ा नागा जो साईं मंज़ूर साहिब जो साईं काज़ी मोहम्मद अख्तर ऐं सभिनी दोस्तनि जो साईं रज़ा साहिब जी सिंधियत बि संगत सुभाणे अलाह ज़िले वारा वेठा आहिनि साहिब नौशहरो ऐं मोरो हिकु थी ज़िलो ऐं मोरो हिकु थी वियो पर इहो रिकॉर्ड आहे हिते सादी परगिणे में त मोरे में असां मेमोरियल चवां त को सिंधी अदबी संगत वारो को सेक्रेटरी निकिरी अचे जंहिं साल बरकत हुनखे 2 अवार्ड ॾियो रज़ा नागा खां सवाइ हिकिड़ो मूं सिंधी अदबी संगत जी तारीख़ पेश कई मोरे वारनि खे मुबालके में पियल हुआ त हीअ हितां खां शुरू थी हितां पर मां हुनजी तारीख़ पेश कई उन तारीख़ सिंधी अदबी संगत जो पहिरियों माण्हू जेकॾहिं सिंधी अदबी संगत में बरकत में वञे थो गोबंद माली वारी में वञे थो अख्तर मोराई वञे थो गचेराई वञे थो मोहम्मद अली गचेराई वञे थो जेकॾहिं उतां छावंजाह में वरी पाण थो जे बुनियादु रखे उनजी जेका कारवाई सिंधी अदबी संगत जेका आहे साहिबु मूं वटि पिया 56 में उन वक़्तु मां हुउसि घणो 6 साल जो ॿार जॾहिं सिंधी अदबी संगत हुते मुंहिंजी हींअर 75 साल उमिरि आहे त उहो कारवाई बुक बि मूं वटि पियो सबूत आहे दलीलनि ऐं उन जे बुनियाद ते मूंखे अवार्ड मर्कज़ तरफ़ां मिलियो ऐं ॿियो सिंधी अदबी संगत खे सुहिणे नमूने सां हलाइण लाइ रज़ा नागा कयो इहो अहिड़ो को सेक्रेटरी मूंखे मोरे में कोन थी सोचे हुजे त मूंखे वाक़ुफ़ु कंदा छो मुंहिंजी तारीख़ सां मां नंढड़ो बचड़ो शागिर्दु आहियां तारीख़ जो मां तारीख़दार न आहियां मूंखे तेज़ी ख़बर कान्हे का पर नंढड़ो शागिर्दु ज़रूरु बणियो आहियां सो तंहिं करे दुआ कजो त अलाह तबारक व तआला मूंखे साइंस बुनियादनि ते जेको तारीख़ लिखण जो हौसलो ॾिए ऐं सियासत बि तारीख़ी बुनियादनि ते पर अलाह साईं शल नसीब करे ऐं सभई सिंधी अॼु वाइदो कयो त असीं साइंसी बुनियादनि ते सियासत जेका कंदासीं ऐं उन सियासत जो साइंसदान साईं जेम्स